बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जंहिं शख़्स सुबहान अल्लाह व बिहम्दी चयो, उन लाइ जन्नत में खजीअ जो वण पोखियो वञे थो। सुभान अल्लाह। हज़रत ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त बाना जॾहिं बि सुबुह कंदा आहिनि, हिकु ऐलान कंदड़ मलाइको पुकारींदो आहे त पाक बादशाह जी तस्बीह बयानु कयो। ओ बानो, जीअं उथिया आहियो त अलाह जी पाकाई बयानु कयो, रब जी साराह कयो। सब्बिहू अल मालिक अल कुद्दूस। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अफ़ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह ऐं अफ़ज़ल दुआ अल्हम्दुलिल्लाह आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह जी तारीफ़ करणु शुक्र जो बुनियाद आहे। जंहिं बाने अल्लाह जी तारीफ़ न कई, उन अल्लाह जो शुक्र न कयो। तंहिंजे करे उथण वेहण में, खाइण पीअण में, पोशाक में अल्लाह जी तारीफ़ कजे। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, क़यामत जे ॾींहुं सभ खां अॻु उन्हनि माण्हुनि खे जन्नत ॾांहुं सॾियो वेंदो जेकी ॾुख सुख में अल्लाह जी तारीफ़ कनि था। हज़रत अबू सईद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो त मुंहिंजा रब मूंखे अहिड़ी दुआ सेखारे जंहिंसां तोखे यादि कयां ऐं तोखां घुरां। अल्लाह पाक फरमाए, मूसा ला इलाहा इल्लल्लाह चवंदो रह। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो, रब मुंहिंजा, तुंहिंजा सभु बाना ला इलाहा इल्लल्लाह चवनि था, मूंखे ख़ासि दुआ सेखारे। फरमाए, ए मूसा, जेकॾहिं सत आसमान ऐं मूंखां सवाइ जेकी कुझु इन्हनि में आहे ऐं सत ज़मीनूं ऐं जेकी उन्हनि में आहे, उहे सभु मीज़ान में हिकु पुड़ में रखिजनि ऐं ला इलाहा इल्लल्लाह ॿिए पुड़ में रखिजे, तॾहिं बि ला इलाहा इल्लल्लाह वारो पुड़ ॻोरो थींदो। एॾो ई कलमो बरकत वारो आहे। हज़रत अबू सईद ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेको शख़्स चवंदो आहे त अल्लाह ताला खां सवाइ को मअबूद न आहे ऐं अल्लाह सभ खां वॾो आहे, त उनजो रब संदसि तस्दीक कंदे फरमाईंदो आहे त मूंखां सवाइ को मअबूद न आहे ऐं मां ई सभ खां वॾो आहियां। ऐं जॾहिं को चवंदो आहे त हिकु अल्लाह खां सवाइ को मअबूद न आहे, संदसि को शरीक न आहे, त अल्लाह पाक फरमाईंदो आहे त मां ई अकेलो मअबूद आहियां ऐं मुंहिंजो को बि शरीक न आहे। ऐं जेकॾहिं को चवंदो आहे त हिकु अल्लाह खां सवाइ को मअबूद न आहे, संदसि ई बादशाही आहे ऐं संदसि ई साराह आहे, त अल्लाह फरमाईंदो आहे त मूंखां सवाइ को मअबूद न आहे ऐं मुंहिंजी बादशाही ऐं मुंहिंजी साराह आहे। जॾहिं को चवंदो आहे त हिकु अल्लाह खां सवाइ को मअबूद न आहे, को संदसि शरीक न आहे, नेकीअ जी सघ ऐं बुराईअ खां बचण जी क़ुव्वत फ़क़ति अल्लाह जे तौफ़ीक़ सां आहे, त अल्लाह ताला फरमाईंदो आहे त मूंखां सवाइ को मअबूद न आहे ऐं बुराईअ खां बचण नेकीअ जी ताक़त रुॻो मूं वटि आहे। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हा त जेको उहे कलमात पंहिंजे बीमारीअ दौरान चवंदे फ़ौत थी वेंदो, त उनखे दोज़ख जी बाहि न साड़ींदी। उहे कलमात आहिनि, ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर सद्दक़हु रब्बुहु क़ाल ला इलाहा इल्ला अना व अना अकबर व इज़ा क़ाल ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु यक़ूलु ला इलाहा इल्ला अना वहदी ला शरीक ली व इज़ा क़ाल ला इलाहा इल्लल्लाहु लहुल मुल्क व लहुल हम्द क़ाल ला इलाहा इल्ला अना लियल मुल्क व लियल हम्द व इज़ा क़ाल ला इलाहा इल्लल्लाह व ला हौल व ला क़ुव्वत इल्ला बिल्लाह क़ाल ला इलाहा इल्ला अना व ला हौल व ला क़ुव्वत इल्ला बी। हज़रत सईद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, पाण नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾिजी हिकु औरत वटि वियो जंहिंजे अॻियां खखड़ियूं या पथरियूं हुयूं जिन सां तस्बीह पढ़ी रही हुई। पाण सॻोन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त तोखे उन खां वधीक आसान या वधीक फज़ीलत वारो अमल ॿुधायां? चओ त अल्लाह जी साराह आहे आसमानी मख़लूक जे अदद बराबरि
अल्लाह जी सारा आहे ज़मीनी मखलूक जे अदद बराबर। अल्लाह जी सारा आहे आसमान ज़मीन जे दरमियान मखलूक जे अदद बराबर। अल्लाह जी सारा आहे समूरी मखलूक जे अदद बराबर। साॻीअ तरह अल्लाह अकबर ऐं साॻी तरह अल्हम्दुलिल्लाह ऐं ला इलाहा इल्लल्लाह ऐं वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह बि चओ। हज़रत अमर बिन शुएब पंहिंजे पीउ खां उहो संदसि ॾाॾे खां रिवायत करे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको सुबुह ऐं शाम 100 भेरा सुबहान अल्लाह चवंदो उहो उन शख़्स वांगुरु आहे जंहिं 100 हज अदा कया। जेको सुबुह ऐं शाम 100 भेरा अल्हम्दुलिल्लाह चवंदो उहो उन शख़्स वांगुरु आहे जंहिं अल्लाह जे राह में 100 घोड़ा ॾिना। जेको सुबुह ऐं शाम 100 भेरा ला इलाहा इल्लल्लाह चवंदो उहो उन शख़्स वांगुरु आहे जंहिं इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद मां 100 ग़ुलाम आज़ादु कया। ऐं जेको सुबुह ऐं शाम 100 भेरा अल्लाहु अकबर चवंदो उन ॾींहुं उन खां वधीक को बि नेकी न कमाईंदो सवाइ उन शख़्स जे जेको उन वांगुरु या उन खां वधीक अमल करे। हज़रत अब्दुल्लाह बिन अमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सुभान अल्लाह चवणु अधु मीज़ान आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह उनखे भरे छॾींदो आहे ऐं ला इलाहा इल्लल्लाह जे दरमियान को पर्दो नथो रहे तांजो तूं उन अल्लाह वटि पहुची वञे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको शख़्स जॾहिं बि ख़ुलूस सां ला इलाहा इल्लल्लाह चवंदो आहे उन लाइ आसमान जा दरवाज़ा खोलिया वञनि था तांजो उहो कलमो अर्श इलाहीअ ते पहुचे थो बेशर्ती कि कबीरनि गुनाहनि खां बचे। हज़रत बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो लक़ीतु इब्राहीम लैलतन उसरी बि जंहिं राति मूंखे मेराज करायो वियो उन राति मुंहिंजी मुलाक़ात हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सां थी। उन फरमायो ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे तरफ़ां पंहिंजे उम्मत खे सलाम चओ। चओ वालेकुम सलाम ऐं खेनि ॿुधाए त जन्नत पाक मिटी ऐं मिठे पाणीअ वारी ऐं हमवार मैदान आहे। जन्नत जी मिटी पाक ऐं पाणी मिठो ऐं सिधो मैदान आहे पोइ जंहिंजा वण सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर आहिनि त पोइ इहे वण लॻंदा। जीअं हिते असां बाग़ हणूं था खजूं अंब वग़ैरह त जेको मुस्लमान मर्द या औरत इहे कलमात पढ़े थो अल्लाह उन जे लाइ जन्नत में वण थो हणाए। हज़रत युसैर जेका मुहाजिर औरतुनि मां आहे उन खां रिवायत आहे त असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त पाण ते हिननि तस्बीहनि जो पढ़णु लाज़िम कयो सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल मालिकुल कुद्दूस ऐं उन्हनि खे आङुरियुनि ते ॻणियो उन खां सुवालु कयो वेंदो ऐं उन्हनि खां ॻाल्हारायो वेंदो हरगिज़ गफ़लत न कजो न त तव्हांखे अल्लाह जी रहमत खां मायूसी ऐं महरूमी थींदी। आङुरियुनि ते निशाना आहिनि न इन ते अदद ॻणिबो आहे त क़यामत जी आङुरी बि शाहिदी ॾींदियूं त अलाह हिननि तुंहिंजी तस्बीह कई पाकाई बयानु कई तस्बीह ते पढ़िजे थो तस्बीह बयानु कंदी खोखड़नि ते पढ़िजे उहे बयानु कंदियूं। बहरहाल जेको नेकीअ जो कमु जंहिं ते कयो वेंदो उहे उन बहाने जे सिफ़ारिश कंदा शाहिदी ॾींदा पर जेकॾहिं गुनाह कंदो त वरी गुनाह जी शाहिदी ॾींदा। अल्लाह पाक नेकनि करण जी तौफ़ीक़ ॾे। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त हिकु ॻोठाणो ॿाहिरालीअ जो माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयो अर्ज़ु कयईं त मूंखे को कलाम सेखारियो जेको पढ़ंदो रहां। फरमाए त चओ ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू अल्लाहु अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाहि कसीरा व सुब्हान अल्लाहि रब्बिल आलमीन ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्लाह मग़फ़िरली वरहमनी वहदिनी वरज़ुक़नी वआफ़नी या आफ़िनी रावीअ खे शक आहे।
ॿाहिराली जो माण्हू आयो अर्ज़ु कयईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे कलमात पढ़ जंहिंजो तर्जुमो आहे अकेली अलाह खां सवाइ को महबूद न आहे संदसि को बि शरीक न आहे अलाह तमामु वॾो आहे सभु सारा अलाह लाइ आहे पाकाई जहान जे पालनहार अलाह लाइ आहे नेकीअ जी कुवत बुराईअ खां बचण जी ताक़त अलाह ग़ालिब दाना जे तौफ़ीक़ सां ई मुमकिन आहे चवणु लॻो त उहा साराहत मुंहिंजे रब लाइ आहे मुंहिंजे लाइ छा आहे फरमायो त चओ अलाह मूंखे माफ़ फरमाए मूं ते रहम फरमाए मूंखे हिदायत ॾे मूंखे रिज़्क़ अता कर ऐं मूंखे आफ़ियत अता कर रावीअ खे फी आफ़िनी में शक आहे हज़रत अनस रज़ी अलाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु वण वटां लंघिया जंहिंजा पन सुकी चुका हा उनखे पंहिंजे लठे हयाऊं त उन जा पन छणी पिया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्हम्दुलिल्लाह व सुभान अल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर चवण सां बाननि जा गुनाह ईअं छणंदा आहिनि जीअं हिन वण जा सुकल पन किरनि था। इमाम मकहूल अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत करे थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंखे फरमायो त वध में वधि ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह चवंदो कर छाकाणि त उहा तस्बीह जन्नत जे खज़ाननि मां हिकु खज़ानो आहे। ताबई मकूल चवे थो त जेको चवे त नेकीअ जी सघ बुराई खां बचण जी ताक़त फ़क़ति अलाह वटां ई आहे ऐं अलाह खां बचणु उन जी पनाह में अचण खां सवाइ मुमकिन न आहे उन लाइ अलाह ताला मुसीबतुनि जा 70 दरवाज़ा बंदि कंदो आहे जिन मां घटि में घटि मुहताजी आहे तंहिंजे करे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह इहो 70 हाजतुनि जे दरवाज़नि खे बंदि कंदो आहे मुसीबतुनि जा दरवाज़ा बंदि कंदो आहे तंहिंजे करे इहो कलमो घणो पढ़िजे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह वला मनजा मिन अल्लाह इल्ला इलैहि कशफ अल्लाहु अन्हु सबईन बाबन मिन अज़्ज़ुर्रि अदना अल फ़क़्र सुञाईअ खां अलाह हुनखे बचाईंदो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह चवण 99 बीमारियुनि जी दवा आहे घणनि जी तंहिंजे करे घणो पढ़िजे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जिन मां घटि दर्जे जी बीमारी गम आहे ॾुख गम फिकिर अलाह सां इहे दूरि कंदो वेंदो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो छा तोखे अर्श हेठां जन्नत जे खज़ाननि मां हिकु खज़ानो न ॿुधायां ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अल्लाह ताला फरमाईंदो आहे त मुंहिंजे बाने पाण खे मुंहिंजे हवाले कयो ऐं मुंहिंजी पनाह हासिल कयईं। हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे त सुभान अल्लाह समूरी मखलूक जी निमाज़ आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र जो कलमो ला इलाहा इल्लल्लाह इख़लास जो कलमो आहे अल्लाहु अकबर आसमान ऐं ज़मीन जे विच में जेकी कुझु आहे उनखे भरे छॾींदो आहे ऐं जॾहिं बानो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह चवंदो आहे त अल्लाह ताला फरमाईंदो आहे त मुंहिंजे बाने पाण खे मुंहिंजे हवाले कयो ऐं मुंहिंजी पनाह वरिताईं। बाबुल इस्तिग़फ़ार व तौबत गुनाह जी बख़्शिश घुरणु ऐं तौबा करणु हर गुनाह खां तौबा करणु वाजिबु आहे अलाह जो हुकुम आहे क़ुर में त ईमान वारो तौबा कयो सची ऐं पंहिंजे कई जे मथां पेशेमान थियणु इहो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पीछो हिन जो तरीक़ो आहे ऐं गुनाह ते डटकी बीहणु इहो शैतान जो कमु आहे। शैतान हज़रत आदम खे सजदो न कयो अलाह चयसि तूं तड़िजी वएं तो मुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी कई ऐं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम वरी जन्नत मां जंहिं वण जी मन हुई उहो खाई वेठो त जन्नत मां तड़िजी वियो पोइ वरी बख़्शिश घुरियईं अलाह साईं इल्का कयसि रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन 40 साल परेशान हाल घुमंदो फिरंदो रहियो ॾाढी हवा हिकु पासे ॾाढो आदम हिकु पासे पोइ अचे रहमत जबल वटि अचे पहुता अलाह सां हिन जी तौबा क़बूल कई पर अलाह फरमायो त हे आदम तव्हांजी बि तौबा क़बूल कई पर तव्हांजे औलाद जी बि तौबा क़बूल थो कयां हिते जेको ईंदो हाणे पोइ हज मुक़ररु थियो ज़ुल्हज जे महीने में जेको नाई अरफात ते नाई ज़ुल्हज जे अरफात में पहुचंदो इहो हज जो वॾो रुकुन आहे आम फ़र्ज़ु आहे त इन ॾींहुं इन जे जाइ ते पहुचे पोइ अलाह साईं हुन जा गुज़िरियल गुनाह माफ़ थो करे ईअं जीअं अमर जे पेट खां माण्हू ॼमंदो आहे उन ते कोई गुनाह न हूंदो आहे। अलाह खां दुआ आहे त रब साईं हज सआदत नसीब करणु फरमाए।
आमीन सुम्मा आमीन। तो बहरहाल इस्तिग़फ़ार बाने जे लाइ ज़रूरी आहे। कोई बि गुनाह थी वञे अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि पढ़िजे ऐं बेदीअ खां पोइ नेकी कजे, बुराईअ खां पोइ नेकी कजे तां त उहा बुराई ख़तम थी वञे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह जो कसम मां ॾींहं में अल्लाह खां 70 खां वधीक भेरा बख़्शिश घुरंदो आहियां। अगर्रिल मुज़नी रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुंहिंजे दिलि में बि कॾहिं गफ़लत अची वेंदी आहे ऐं बेशक मां अल्लाह जे बारगाह में रोज़ानो 100 भेरा इस्तिग़फ़ार कंदो आहियां। साॻे साहबीअ खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इंसानो अल्लाह जे आॾो तौबा कयो, बेशक मां अल्लाह जे बारगाह में रोज़ानो 100 भेरा इस्तिग़फ़ार कंदो आहियां। ऐं नबी बख़्शायल इमामुल अंबिया शफ़ाअत कंदड़ क़यामत जे ॾींहुं उहे बि पंहिंजे ज़िंदगीअ मुबारक में हयाती मुबारक में अल्लाह खां बख़्शिश था घुरनि। गुनाह बि कोन त बि बख़्शिश था घुरनि। ऐं असां कयूं बि गुनाह पोइ बि बख़्शिश न घुरूं, माफ़ी न घुरूं, उन गुनाह खे छॾियूं न। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह तबारक व तआला खां रिवायत कनि था अल्लाह ताला फरमाए थो ए मुंहिंजा बानव मूं पाण ते ज़ुल्म हराम कयो आहे ऐं तव्हां ते बि हराम कयो आहे त हिक ॿिए ते ज़ुल्म न कयो। ए मुंहिंजा बानव तव्हां सभु गुमराह आहियो पर जंहिंखे मां हिदायत ॾियां कोई मूंखां हिदायत घुरो। तव्हांखे हिदायत ॾियां ए मुंहिंजा बानव तव्हां सभु बुखायल आहियो मगर जंहिंखे मां खारायां मूंखां घुरो त तव्हांखे खारायां। ए मुंहिंजा बानव तव्हां सभु उघाड़ा आहियो मगर जंहिंखे मां ढकियां सो मूंखां कपिड़ो घुरो त तव्हांखे ढकियां। ए मुंहिंजा बानव तव्हां सभु ॾींहं राति गुनाह कयो था ऐं मां सभु गुनाह बख़्शींदो आहियां पोइ मूंखां बख़्शिश घुरो त तव्हांखे बख़्शां। ए मुंहिंजा बानव जेकॾहिं मूंखे नुक़सानु पहुचाइणु घुरो त मूंखे हरगिज़ नुक़सानु नथा पहुचाए सघो ऐं जेकॾहिं मूंखे नफ़ो पहुचाइणु घुरो त मूंखे हरगिज़ नफ़ो नथा पहुचाए सघो। ए मुंहिंजा बानव जेकॾहिं तव्हांजा अॻियां ऐं तव्हांजा पोयां तव्हांजा इंसान ऐं तव्हांजा जिन सभु तव्हां मां सभ खां वधीक परहेज़गार शख़्स जे दिलि वांगुरु थी वञनि तॾहिं बि मुंहिंजे मुल्क में को वाधारो न ईंदो। ए मुंहिंजा बानव जेकॾहिं तव्हांजा अॻियां ऐं तव्हांजा पोयां तव्हांजा इंसान ऐं तव्हांजा जिन सभु तव्हां मां सभ खां वधीक गुनहगार शख़्स जे दिलि वांगुरु थियनि तॾहिं बि मुंहिंजे मुल्क में का घटिताई न ईंदी। ए मुंहिंजा बानव जेकॾहिं तव्हांजे अॻियां तव्हांजे पोयां तव्हांजा इंसान ऐं तव्हांजा जिन सभु हिकु वॾे मैदान में गॾु थियनि ऐं मूंखां घुरनि ऐं मां हर हिक खे घुरबल शइ ॾियां तॾहिं बि मुंहिंजे खज़ाने में का कमी न ईंदी पर जेतिरी सुई समुंड में विझण सां कमी ईंदी ए मुंहिंजा बानव बेशक उहे तव्हांजा अमल आहिनि जेकी मां ॻणियां थो पोइ तव्हांखे पूरो बदिलो ॾियां थो। तंहिं करे जेको भलाई लहे उहो अलाह जे साराह करे ऐं जेको बुराई लहे उहो फ़क़ति पाण खे मलामत करे तौबा ताइब थिए नफ़्स खे मलामत करे। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो बनी इसराइल में हिकु शख़्स 99 माण्हू क़त्ल कया पोइ पुछा गछा कंदे हिकु राहिब वटि आयो उन खां पुछाईं त छा मुंहिंजी तौबा क़बूल थींदी। हुन चयुसि त न। पोइ उनखे बि क़त्ल करे छॾियईं। वरी बख़्शिश जे बारे में पुछा गछा करणु लॻो। हिकु शख़्स चयुसि त अहिड़े ॻोठे वञ फलाणे ॻोठे वञ अञा अधु पंधु मस पहुतो त मथसि मौत आयो। पोइ उन वसंदीअ ॾांहुं सीने जे सहारे अॻिते वधियो माना उन ॻोठ ॾांहुं जाॾे नेक सालियो हुयो ओॾे जेतिरो साह हुयसि त ईअं सीने सां ज़ोर ॾेई करे अॻिते वधियो। संदसि बारे में रहमत ऐं अज़ाब जा फ़रिश्ता तकरार करणु लॻा। अलाह ताला सालिहनि जे वसंदीअ यानी ॻोठ खे चयो त वेझी थी वियो ऐं जितां आयो हो उनखे चयईं त परे थी वियो। अलाह ज़मीन खे हुकुम कयो हा पोइ फरमायूं त मापे ॾिसो जंहिं ॾांहुं वेझो हुजे उन्हनि मां आहे। ॾिठऊं त सालिहनि जी गिराठ वेझो आहे पोइ कंहिंसे बख़्शियो वियो। हाणे ईअं न आहे त माण्हू खून करे पोइ माफ़ी घुरे
हे आहे पछताइण जे करे अलाह सां एॾो महिरबान थियुसि जो 100 खून बि माफ़ कयसि, भलाई करे छॾियसि। त इंसान जी असुलु आहे दिली तड़प माफ़ीअ जे तरफ़ वधणु। अलाह साईं असांखे बि सची तौबा करण जी तौफ़ीक़ ॾे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अल्लाह जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, जेकॾहिं तव्हां गुनाह न करियो त अल्लाह ताला तव्हांखे ख़तमु करे अहिड़ा माण्हू आणींदो जेकी गुनाह बि कंदा ऐं अल्लाह खां बख़्शिश बि घुरंदा, पोइ अल्लाह उन्हनि खे बख़्शे छॾींदो। हज़रत अबू मूसा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त बेशक अल्लाह ताला राति जे वक़्तु पंहिंजो हथु फैलाईंदो आहे त जीअं हुनजी तौबा क़बूल करे जेको ॾींहं में गुनाह कंदो